असांजी सोसाइटी जी जेका मैनेजमेंट कमेटी आहे उहा उनखे डिज़ॉल्व बॉडी खे डिज़ॉल्व करे 2 सालनि खां वठी हिकिड़ो हिते पंहिंजो ज़ेन हिनखे इंस्पेक्टर हुयो उनखे हिते 2 सालनि जे लाइ मुक़ररु कयूं जेको आहे 2 महीननि जे लाइ ऐं उनखे 2 साल थी विया आहिनि हलियो हिते वेठो आहे इलेक्शन सोसाइटी थिए कोन थी पई उन खां पोइ हिते चोरियूं फुरियूं ऐं धारा रोज़ लॻनि था पिया जेका बदमनी वधी वई आहे हिते हॉस्टलनि जो मसइलो आहे त हॉस्टलूं बॉइज़ हॉस्टलूं खुलियल आहिनि फैमिली सां माण्हू रही कोन था सघनि राति जो छोकिरा रड़ियूं था कनि पिया घिटियुनि में वॾे आवाज़ सां ॻाल्हाइनि था पिया मुख़्तलिफ़ क़िस्म जूं एक्टिविटियूं था कनि उनजे करे सॼो माहौल ॾाढो ख़राबु थो थिए पियो ऐं इलेक्शन असांजी 2 सालनि खां वठी थी कोन्हे सोसाइटी जी उन करे सभई आवाम इन करे परेशान आहे सोसाइटी जी अॼु असांजी जनरल बॉडी सभु माण्हू गॾु इन करे थिया आहिनि त असां इहो जनरल बॉडी कराई आहे सभु माण्हू गॾु थिया आहिनि त मुतफ़क़ राय असां कुझु ठाराह पेश कंदासीं जंहिंमें असां हिकिड़ो इहो मेन जेको इशू आहे उहो पाणी आहे जेको 15 ॾींहंनि खां वठी असांजी सोसाइटी में मिले कोन थो पियो पाणी लाइन कटियल आहे ऐं ॿियो इशू असांजो इलेक्शन सोसाइटी कोन थी थिए टियों असांजी हॉस्टलूं जेके आहिनि उन्हनि हॉस्टलूं हिते गैर क़ानूनी हॉस्टल बॉइज़ हॉस्टल खुलियूं आहिनि उन्हनि जे सिलसिले में त इहे बंदि करायूं वञनि चोथों इहो असांजे हिते धारा ऐं फुरियूं रोज़ु आए ॾींहुं मंझंदि जो 3 बजे शाम जो 4 बजे धारा लॻनि था पिया इन करे ॾाढो हिते पंहिंजो माहौल ख़राबु आहे ऐं इन जे बारे में असांजी मीटिंग